أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. بلغ صلوات الحمد لله قلوبنا بولاية الله حسين. السلام عليك يا وعلى الأرواح التي هلت بفنائك مني جميعا سلام الله بقيت وبقي الليل والنهار. السلام على الحسين وعلى علي بن الحسين وعلى أبي الفضل العباس. أما بعد فقد قال الحكيم في قرآن الكريم بسم الله الرحمن الرحيم وتحبون المال حبا جما. صلوات وإلا تعالى بك جرنا وسمين نبانيا بدر خلوص وشاهد تدعو الله فنبارغا من قبول فرمایا. يترون عزيز قارب فوتی یا خداوند کے جوارے اہل بیت ہم جگہ فرمائے مولا ہم آسان کے جیسی تی زندہ ہوں قدیں بھی کہیں کمینے انسان جو محتاج ہے جتھا جتھا بھی کھڑی آیا ہو خدا ہے کہ وقت امان جی حفاظت فرمائے گا محفوظ خدا آسان جو سفر آسان فرمائے ہن گوشت کے خدا آفت مصیبت کو محفوظ ان تمام دعاؤں پانچ حاجات کے ذہن میں رکھ دے ہے قبلن ترین صلوات حکم جی تعمیل کر دے حاضر مزاج ہوتا واقف ہوتا کل آئیں دو تبھی کل آئیں دو تبھی پڑھنا تو جو ہی ذکر آواجوں مانن جو محتاج ہونا مجلس کو جو سمجھنا سکھنے حاصل کرنے جو نالو فقط رب امان جی توجہ موڈا ہوں جی پہنے جملہ امان جی اذہان علی جی حوالے حقیقت مجھے جملہ بیٹھ کے آئے میں آغا آیت اللہ مشہد میں ہستیہ مسوا صاحب کمال جو جملہ چوتے ہیں جدیں بھی
ज़िक्र इमाम हुसैन बुधी तो उठण के बाद में बरक़ात नमाज पढ़ी शुक्रिया अदा कंदो करो न करीम रब जो छे अल्लाह तोखे बेहयावन के चेहरे में उथारे होटल ते जाड़ी है को उथारे उन जगह ते विहारे जिते आम बंदो न ईंदो या मलाइक वेंदा आहिनि या नबी अची वेंदा हकीकत है जेतिरो घड़ी वेठा हो ॻाल्हायो या न ॻाल्हायो हो या न हो कदीम काल में दीन जो जुमलो कदीम था परेशान थींदो ते चौथे इमाम को पूछा के मौला ही शख्स मजलिस में ईंदो आ पर रोइंदो कोने इमाम जो दब असां जी बख्शिश कंदासे नेक ही सोचींदो ही केड़ी हस्ती वन जन जा फजाइल खुटन कोन था कम कदे भी दुख कदे भी खत्म कंदा जाकिर तब्दील थे तो जिक्र बियो भी अलग इमाम तो जे वेठे सोचींदो तो सही आबाद घर कदी यकीनन इंसान जेके पेवर मजलिसी उनके जो इल्म पर बारे मानो जे कदे वेंदो तो कान का छे सोचींदो तो सही ना यकीनन न तो ते मुते करम क्यों आ जो बेहया में कचहरी में उतारे थे काल बिल्कुल आसान कंदो सफ़ा आसान ताकि हर इंसान ते कान का से पुजी पे बिल्कुल आसान आई टॉपिक है वो जेको हर एक दे जेब में हुंदो आ माल अल्लाह तो जे बनी आदम जी एक आदत तुहिब्बुनल माल हुब्बन जम्मा जम माना जमण काबू था अल्लाह जे बनी आदम जी एक आदत आ बिन हथन से माल के काबू ये कंदा ताकलो न त्रास ऐसी ते जो मीरास कोन थींदा न धी जो हक ॾींदा अल्लाह न भेण जो हिस्सो ॾींदा वला तुहदुन अला तामिल मिस्कीन ऐं माल सां इश्क एडो जो मिस्कीन भी सदक़े करे मोटी वेंदा पर उनके रुपयो ऐं मानी कोन या ही आयत पर सवाल तो दे पैदा लफ्ज़ माल के माल छो तो वने थे ता कंजी गाड़ी दिसो तब चंदो इने माल वडो आ कंजो घर भलो तब ता उन के चंदो इने माल भलो आ लिबास कंगे जे कने भलो ए मुजा 2 मिनट थोड़ा दुखिया बस में जा कोई गुफ्तगू आसान कहीं खैरी आवाज दिसो लिबास भलो गाड़ी भली घर भलो उथण वेहण भलो हर भलो ने माल अच्छा माल वरी मुसीबत एड़ी हर बोली में माल अरबी में माल उर्दू में माल सिंधी में माल बलोच में भी नखे माल चौंदा तब हथ छिकण माल बाज है ने माल घणो आ आए कोई तो तामरे पर हर एक बोली में माल खे माल ख्याल जो मुझे है ना हर एक बोली में माल खे माल बच्चे तो मौला अल्लाह बिया बी लफ्ज़ या माल के माल छो तो चए वने इमाम चले अन नफ्सुल इंसानी यमील इले इमाम चले ला जो इंसान जी आदत जिथे माल दिसंदो ओने मरी चौकी पंदो त की न करियो माल भेड़िया पर ही लफ्ज पहले तो चवाण मुजी इस भी जेता का स्टार्ट थे ही लफ्ज चाहिए इमाम जो चे वशीअतना ला यसल अन नास वलो मा तजुवा इमाम जो सब माल ते मरंदा पर जे जे अंदर में असा चोना रहंदा से भूख ते मरंदा पर के कमीने सा हथ कदे टगी ना ये जो वलो वात जुआ भूख में रखे वाली मौत जे वाह सी वाह कने साम हो तो कोन टंग जादा में तो तू दे आखिर मानो कादे वने इमाम चवे छो तो मानन को पिनी 5 किलो अटो जे करे वठबो तो बे दिन देगड़ी इंदी बकल ता जो अन चक्की दे जो आयो हुंदो जो अन मोटा अटो मोटा दे कादे वणो इमाम जो अध रात जो थी छो जो रात जे वक्त ता के तो चवा सा जे ला इमाम जो कोशिश तो कर रात जे करे कोई साइल अचे गाड़ी घोरे पैसो घोरे काशे घोरे मानी घोरे 5 रुपया घोरे
इमाम जो रात जे वक्त में कदे भी मोटाए जा सादिक इमाम जे चे कर्म रात जे वक्त साइल खाली मोटी वने इन घर में कदे बरकत कोने हाणे मामा का पुछा जॾहिं बंदे में एतिरो हयावत रात जो कोन थो मोटाए हो त करीम खालिक इमाम जो माण्हुनि को न पे अधु रात जो उथी चाहे झुकण अचई न अचई पाण अचई न अचई ज़मीन ते पेशानी रखी हुनखे वास्तो जे अली बतूल जो या दुआ रद्द करे कोन करे इमाम ने चवे दुआ महजूबुन बिदून अली व फातिमा इमाम जो जे दुआ में अली और फातिमा हुजन या दुआ रद्द थींदी कोने जे दुआ में अली और फातिमा जो वास्तो न हुजे या दुआ होदे कदे वेंदी ता वडा माण्हू शायद हुजन असां वटि त वॾो वेला हिकड़ी वॾी मखसूस क़ौम आहे असां वटि क़ौम जो नालो हिते कोन थो सघां वठी कबीलो हुननि जो न टीजो न चालीहो न वर्सी न रियाज न को न्याज काई शय न फातिहा भी कोन पठंदा फातिहा भी न मयत थी वेंदी दफन ओ थी वड़ चवंदो बरबा हुकुम अल्लाह जो असां वटि हिकड़ी चवणी आहे मर गया मरदूद न फातिहा न दरूद चवणी कोने खुदा जो कसम हैरान थियो जॾहिं सादिक इमाम जो चए जंहिं दुआ में अली फातिमा कोने न हू हक़ लखंदो या मलाइकती ला तरफ़ दुआउ इन्नहु मरदूद ओ मलाइको हिन अली बतूल खे छॾे डायरेक्ट मूंसां मिलण जी कई थी कोशिश हिनखे दुआ उछले मोह में हणो ऐं पाण बि मरदूद आहे हिन वारो मुर्दो बि मरदूद थी चओ गालिबन मुखे याद कोने लाइ कार मोट जुमलो पढ़े मलाइण पर तव्हां खे इंशाअल्लाह लुत्फ ईंदो खुश नसीब आहियो तव्हां ई असां ख्वाजा कार शर ॿियूं ज़ाति मूंखे ख़बर न निकिड़ा वेठा खुश नसीब आहियो जो वर्सियूं असांजनि जूं हूंदियूं ज़िक्र हुसैन जो कंदा रीजा असांजे जा हूंदा ज़िक्र इमाम हुसैन जो चालीहो असांजे जो पर ज़िक्र इमाम हुसैन जो बदबख्त न वे जेके 40 ते कनी मच कचहरी 5 गारियूं डिबियूं 5 बुधरियूं माना वेठलनि जो गुनाह कयो जंहिंजे लाइ मच कचहरी कयो उनखे वञी दौड़ मुंहं में पई खुश क़िस्मत तव्हां जो वर्सियूं असांजनि जूं ज़िक्र इमाम हुसैन जो जेकॾहिं जागो था 40 त 40 आहिनि वर्सियूं त वर्सियूं पर कमाल हिन में आहे हिका असांजनि जा हूंदा ज़िक्र अली बतूल जो तॾहिं सादिक इमाम तो चे पंहिंजे ख़ुशियुनि खे मंसूब कर असांजी ख़ुशीअ सां गम तुंहिंजो हुजे जो गम न कर गम मला इमाम हुसैन जो जॾहिं दुनिया खे अहिड़ा पीर कोन मिलिया पोइ कावड़िया असां ते न रो रोइण हराम आहे न ख़ुशि थियो ख़ुशि थियण हराम आहे न वर्सियो कयो न चेलम कयो न कयो टीजा जेकॾहिं जागो था हू छो था ईअं चवनि इल्लत इहा आहे जो हुननि खे अहिड़ा पीर मिलिया कोन छा ते रोइनि फदाइल कजा पढ़ जागो पिया वर्सियूं कजो फदाइल कजा ज़िक्र कजो कॾहिं जागो था त रोइन तॾहिं जॾहिं हिन जो पीर को उठल हुजे त ख़ुशि थियनि तॾहिं जॾहिं हिननि जो को पीर मैदान में बीठो हुजे शादी भाई आबादी शादी में दूल धमामो ममताज मौलाई जी ॾियारी लगे जी हाणे तव्हां ॿुधी इहो इहा शादी आबादी थोड़ी आहे बर्बादी इहा आहे बर्बादी तव्हां अंदाज़ो हणिजो जन जे निकाहनि में राग हलियो आहे महीने जे अंदर घोट को हिक ॿिए खे मोचड़ा पर जन निकाहनि में ज़िक्र हुजे अली बतूल जो अञा हाणे ॿियो चवंदो हा जुमिलो जेकॾहिं तव्हां पुॼी वियो त अंदरि मोईंदो दाद हक़े महर में बंगलो ऐं गाॾी न जिनजी सोच में दौलत हुजे न इनखे शोवर जी इज़त कहिड़ी हूंदी जे घोट जी निगाह हुजे त हिनखे हिस्से में 5 एकड़ ईंदा हिनजी इज़त कहिड़ी थींदी खुदा जो कसम दौलत खे छॾे ॾे राज़िक मालिक हुआ बुख ते कोई कोन सुम्हे कोशिश इहा हुजे जो हक़ महर में कुंवार घुरे करबला जी ज़ियारत
आजमाए जो मुंह खोड़ड़ा पड़ा ने कहा जन में दौलत हुई 50 लाख होया ये साल में घर उजड़ी वया पर जन घोटे कुमार दे विच में जामिन हुसैन होना दुनिया वारन वस कया कदे तावीर कदे अमल कदे बोपा घर कदे पर इयो मेरा बाद जोई कोन को कदे छेड़ो जोई कोन को आबाद खीन रहे जे जामिन खुद हुसैन हो खुशू असा जो जिक्र इमाम हुसैन हाणे ते हलो साच मौला त असा जो शियो करे भी वाह 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 मानन को सवाल कोन हाणे अवा चंदो त माल को सवा केर तो रहे मौलवी होंजे जाकिर होंजे बानी होंजे दुकानदार होंजे केड़ो भी होंजे माल को सवा गुजारो आए एडो अल्लाह तो चवे त बनी आदम जी माल सा प्यार एडो हां जे 5 रुपया प्या होंजे यो घर में बच्चा बीमार हो जनी भाइटो बीमार होंजे तब तुजो खीसो न खोले इयो माल वाह वाह इमाम चवे तरहम कमा तरहम तू हुन जे बानन ते रहम कर बाकी इन जो रब तुनी मत वाह माशाअल्लाह इयो मुकदमो असल टॉपिक हण दे स्टार्ट दे साइल अदब जा अदब चे मौला जे कदे माल मोहब्बत भलो अमल कोने इमाम तो चवे हुब दुनिया वहुब्बुल्लाह हुमान लखीरान इमाम तो चवे अल्लाह सा इश्क अली सा इश्क आई माल सा इश्क एक बेजा जिद्दा ये बाय पानी एक बेजा जिद्दा ये आसमान जमीन एक बेजा जिद्दा ई रब सा मोहब्बत आई माल सा इश्क एक बेजा जिद्दा जे दिल में मोहब्बत माल थई को अली कोन वेंदा जे अहल बैत आहिन त पो माल कदे कोन वेंदो अहल बैत माला पो माल का सवा किया हम जो हा हीर वो पैसा माल थोड़िया कुछ शयूं ॿियूं ॿियूं जेके माल आहिनि कहिड़ियूं इमाम चयो अल वलदुल साले नेमल माल जंहिंजो पुटु नेक आहे इन खां वधीक ॿिए ॾे माल आहे ही कोन जागो दा अल वलदुल साले जंहिंजो पुटु नेक जंहिंजी औलाद नेक अमीरुल मोमिनीन जो चवे वॾे में वॾो अज़ाब पीउ लाइ इहो आहे गुरबत अज़ाब कोन्हे इमाम जे वॾे में वॾो अज़ाब इहो आहे त वलदुल आख जो पुटु बेकार इहो पीउ लाइ हिकिड़ो वॾो अज़ाब आहे न माण्हुनि में उथण जहिड़ो न को वेहण जहिड़ो हक़ीक़ी माल कहिड़ो माल जो वलदुल साले नेक औलाद नेक पुटु औलाद तो नेक गाल के अञा आसान कया पुट के भली कॉलेज में जेतिरो वणी ऑफिसर बनाए पर जे तुझे पुट में तहज़ीब कोने जे तुझे पुट में अदब कोने जे तुझे औलाद में वडन जी एहतराम कोने त पो एड़ो बियो कुछ आयल आहे कोने मजबूरी आज मुखे जुमले के टच तो पवे ॼणो हसन इब्न अब्दुल्लाह 24 किताब पढ़ी पर बेअदब हो काज़िम इमाम जो मस्जिद का वने पियो त ही मस्जिद में अंदर पियो वने मौला हलियो त ही भी वने पियो वने 3 4 24 25 वाठा एकड़े जी दाम जे मौला हेडो वडो आलिम गुजरो तो ॾिठो कोन इमाम जो आलिम मुद अवां जे लाइ मां इंदो शय मुजी निगाह में हेडो बियो को जाइल आहे वाह जे मौला की आलिम कोने जागजो इमाम जो जे कने इल्म होंदे साथ मूसा मिले कोन न 4-5 बात ब्या कोन बात जे हिन वटि इल्म हुजे हाता मूसा मिले हा माने हिकड़ो तो पैगाम असा के मिलियो रखेड़ो माने लख किताब पढ़े लख ओदा होजन एचएसटी पीएचडी ओ वनी एसएल भी थी वने पर जे कदे एडे इल्म खा पढ़ण का बाद में भी उस्ताद पीर चाचे मामे दादे जी इज्जत कोन बियो को जाहिल दुनिया में आहे ही कोन वाह बराबर इल्म हो जे में अदब हो जे में वडन जी तहजीब होजे त ही पी या ये चाचो आ हुनजे आला ओदे ते पर न पी जी लहे सार न हाल वाल पुछे एड़ो बियो पुछाइल आहे कोन न औलाद एड़ी हुजे जो प्यार ॾिसी चवन काश मुंहिंजी औलाद भेण जी औलाद जड़ी हुजे पर एड़ा माण्हू साईं मां एड़ा भी पीर ॾिठा तो एड़ा पीर भी चवंदा साईं चल इन औलाद को बे औलाद हो जा अल्लाह ई गलती तुंहिंजी आहे जो तूं पंहिंजी औलाद के वक्त कोन थो
उथण वेण ते निगाह कोन्हे तुंहिंजो पुटु राति ॾींहुं किथे पियो थो वक़्तु गुज़ारे जेको राति जो घणी देरि जाॻंदो हिन खां सुबुह जी नमाज़ पढ़ी कोन्हे जेको हुनखे ॾे छॾे त तुंहिंजो चवणु कीअं जन खे मुंहिंजी ॻाल्हि वणे थी कपिड़ो भलंदा हुआ चाचू मौला वलदुल सालिह नेक औलाद तने हुकूमत जन्नत जी खुशबू 1000 साल ताईं इंसान 1000 साल पंध करे किथे पहुचे जन्नत जी खुशबू ताईं दी ताजो बे पासे काले से न वने पर काज़म इमाम तो चे जेका 1000 साल ते खुशबू पहुचंदी न टे उहे माण्हू उन जन खे या खुशबू नहीं टे उहे माण्हू जन खे जन्नत में अचण त छा खुशबू बि न पहिरियों वलद इमाम तो केॾो ई अमल भला करे मरे पर जेकॾहिं बी मां सां चिड़ी आयो आहे जन्नत में अचण त छा खुशबू भी न जागजो ही पढ़ी लफ्ज वरी कायनात जे नबी जी हदीस मथां आई जे अना व अली अब वहादर उम्मत जागजो दोस्त हे वारा जे माऊ अली इन उम्मत जा पीउ आयो माऊ अली इन उम्मत जा पीउ आयो होले छा हदीस साद जेको पुट पीउ सां चिड़े जन्नत में अचण त छा खुशबू भी न थो सके सही होलो छा हदीस आई माऊ अली इन उम्मत जा उठ जा न उम्मत जा पीउ माना जेको नबी जो उम्मतियो जो पीउ अली यो चाहे पूरो हो या पौड़ी हुई मर्द हो या औरत हुई जवान हो जा ज़ईफ हो जेको उम्मती जो पीउ अली हाणे कसम थी कलंदर जो जेको आम पुट पंहिंजे पीउ सां चिड़े जन्नत हराम हो जेको उम्मती थी अली जड़े पीउ सां वेठल आहे अचे असांजा कन पो खाओ ही हिनखे कोन मने असां मञण लाइ तयार आहियूं पहिरियों पंहिंजे पीर खे जन्नत त वठी हलो जॾहिं मुर्शिद ई टंगियो पियो हुजे त मुरीद पटको केड़ो पाईंदा खुदा जो कसम अली वारो हेडे माण्हुनि जा पीर टंगिया पिया हूंदा पीर टंगिया आपणा तो जुमलो ता कोट कयो नबी कौनैन जे सामू कई मोह बे अली के चेड़ायो असां के माण्हुनि जी आदत हूंदी आहे न मलंग पहुंच वेठो न के कान गाड़ी गाल कंदा जीअं चिड़े नबी कोन हकल कई ला तस्तकफु बिफुकरा अली इब्न अबी तालिब जो खबरदार अली जे आशिक के हल्को कोई न समझे हे को ई वांदो आ छो शादो जिथे दुनिया जा पीर टंगिया पिया होंदा उते अली जो हिक फकीर 5-5000 माण्हुनि जी शफाअत जो हक रखी सघंदो जिथे पीर टंगिया पिया होंदा उते अली जो यार ता लफ्ज बुधो कदर ता न कई न चई अली जे शीए खे दियो मलंग दियो न चई मुहिब अली खे न चई अली जे सहाबी खे शीओ सहाबी मुहिब जी मंदल औरा पाण छायो फकीर तायो न हदीस में यो लफ्ज आ अली जे आशिक सां अली जो जेको फकीर आ इनके हल्को कदे न समझ दे पाण गुनाहगार केड़ा भी आयो शिया खणी अली जाओ मंदिर परे साहबी पाण मौला जा कोन हूं मोए बखणी भला असां उगते आयो कहीं जा जिथे दुनिया जा पीर टंगिया पिया हूंदा उते अली जो फकीर अञा ॿियो चवां लफ़्ज़ वरी असांजे मथां कहाणी चई लकीर जा चयो न खुदा करे बुद्धि कंद झुकाई न कर हा चवंदो कर हा हिमल भी दुनिया में लकीर भी आहे फकीर भी आहे जंहिंजा ता कोन पहुतो खुद हज ते हुयस वस कयो वस एक दफे काबे के बाहर ॾेई करे कपड़ो वस के लकीर डायो रात जो रहन सुबह जो सामी लकीर बीठी आ सही तने हिकड़े आलिम चो भैया खोलो जदे अमा गोली जे अचण जी लकीर मिटी जे कोन थी दी अली जा फकीर ता हम खत्म किए
भाई न भले हो जाओ एक पीर मां जा पुट जे अली जो इनकार या कसम ते बेमानू के भाई न हाय जरी कर्म नहीं होता, कर्म न हो तो कोई मोहतरम नहीं बनता। तुम्हारी नमाज कैसे होती होगी, अली बगैर तो काबा हरम नहीं होता। सलावत पढ़ो जी मरी वेंदो आहे काज़ी अब्बास जो लमड़ी सीजे को भी खिची मटाईंदो कसम करंदर पाके उने विची करी सलावत पढ़ो ना मुखे पढ़ दो ना सदैव कुरान में नाए फुरकान में फरकू ये ना भी पाए शक तो पुटना है पाके पियो आणि छास मुले मोहम्मद बुलंदर सलवात ना मिनट तो कहानी हो हाणे तेलो पेरी पड़े मगाल केड़ी शिमला वलदुल साले जे औलाद ने को इन को वधी बियो कमाल आहे ही कोन तने याद हर इंसान जो अमाल नाम बंद थींदो पर हा टे माण्हू ते जो अमाल नाम बंद कोन थींदो भले लाद में हुजन नेकियूं पयूं लिख बियूं हिकड़ा हुए माण्हू मिसाल जी ॻाल्हि जेकॾहिं भंग जो अॾो खोले पाण जो मरी जेसि ताईं प्याला पया पीबा गुनाह हुन जा अमाल नामे पया लिखबा साउंड ॾेई वियो पोयों किराए ते हुननि पूरी रात हलाई बक बक हू त वियो मरी पर जेसि ताईं राग ईंदा हलंदा वठजी था भला राग ते ख़ैर हा जेके इमाम जो कौल आहे जंहिं घर में राग हले इन घर में गैरत करे हां जुमलो मटाए पढ़ो मैंने करे थोड़ो हेॾे पढ़ा था हेॾो किल्प में न अचे इमाम जो चवे जंहिं घर में राग हले उन घर जी औरतुनि में गैरत कान जंहिं घर में राग हले असां 14 ते कॾहिं कोन जे इंसान हिकिड़ो दफ़ो गुनाह करे ऐं पाण त हले वियो पर जेसीं ताईं जो असर बाक़ी आहे गुनाह पया अमाल नामे में लिखबा ॿियो पाण त वियो मरी पर पुट खे ठाहे वियो आलिमी मौलवी मरी ख़त्म थी वञे भली ओ हलियो वञे साल थी वञनि जेसि ताईं हिन जो पुट ज़िंदा वरी इन जे पुट खां कंहिं ॿुधी जे अॻिते वञी पढ़ियो जो अमाल नाम बंदि करे शागिर्द अहिड़ा वञे छॾे नेको जेके हिन जूं नेकियूं वञी ॿिए हंधि ॿुधाइनि इहो अमाल मुंहिंजो बंदि कॾहिं कोन थींदो टियों को अमल अहिड़ो कये ठहिराए वञे पुल को रस्तो जेसीं ताईं इस्तेमाल थींदी इन जा अमाल नाम बंदि कोन असां वटि पुल ठाराईंदो केरु आयल जा पैसा माण्हू कोन था ॾियनि नलका चट पेवर चट गटर जूं लाइनूं चट मां के नालो कोन कयो आहे सलवात पढ़ो भला केड़ी भी क्या गाल हिकड़ी गाल ई आई केड़ी ता औलाद साले बी ॿुधो इमाम ने चवे हा कसब माल हलाल हलाल कमाइण भी खुदा जी निगाह में वॾो शर्त त कमाए छा हलाल माना व्याज न खाए चुवारी न हुजे हीअ जो एकड़ ई प्लाट खाइण वारो न हुजे हलाल कमाइण मासूम कोला अल कासिब हबीबुल्लाह रब जन सां दोस्ती कई थे या पाक नबी हो या अली हो या मौला हुसैन हो या 14 या उहो आहे जेको हलाल कमाए वाह 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 अल कासिब हबीबुल्लाह हलाल कमाए ये भली 5 पैसा ही छो न हो जाए इन खो दे कमाल है ही कोन तने तारीख लिखी थी त इमाम ने प्रमाण चे मौला दुश्मन का ने वडो माल असा भींगिया इमाम जो तू पाण के पाण तो दिसी मुख पुछ न तू छाई हां वाह वाह हाय हाय जवाना मुझे दिल दी चे को मुडे का भली गाड़ी हो जे को लोकड़ पैसा हो जाए को औलाद के को नौकरी हो जाए कुछ तो हो जाए ना इमाम जो दुनिया जी फतर ख्याल जी घर के दी ढूंढ दी बयान ट्रेनी हां यही ना इन जा तालिब केरन कुत्ता
चए मौला भला घणो न ॾे थोरो त ॾे न इमाम चयो दुनिया वेठी हलाल कमाईंदे हिसाब थींदे हलाल जो भी हिसाब कीअं आंदई पैसा किथां बस हराम या इकाब हराम जो हिसाब आई कौन चैप्टर इज द किलोज यू गो टू हेल हराम जो कोई हिसाब किताब कौन है अमल ना बन सिधो जानो भली केड़ा अमल नेको हो जान चैप्टर किलोज कोई हिसाब ना इमाम जो पर तू आयो आ आदम आयो तो के मोटायो बी तो भला जाए इमाम रुको लिखियो इमाम जो ये कोन हेलो वट ही रुको हेडो कुछ मुखे दे चमला जे बखालियन छा दिया इमाम जो मा डोकड़ बंदो घुराए छा कया इमाम जो इल तफ इल्ला कल्ब मा डिठो तुम तुजे अंदर में मुझे दादे अली सा बड़ो इश्क हां तुजे अंदर में जो थो दिसा दे अंदर में असा सा मोहब्बत ही हेडो वट हुकूमत हाल जामदार हेडो 14 असा जो नहीं खुदा कसम खुदा ले मौला जे कदा ने करे मौला तुजी जुती जो कसम को के 100 टुकड़ा करे उनमें को पी छड़े कोन के बाह में छड़े साड़े को खाक बना राख बनाए छड़े उडारे पर मौला तू इमाम दुआ पड़ी जे मुखे उठारी न लेकिन हां अब गज़कुम एडी तकरीबन खा बाद में भी ही बंदो जो आशिक हो दुश्मन न हो तो मौला उठो मौला जे हेडे त जगते चले हेडे चमी हेडे जे इमाम जो छोथो रखे तलबी राज़क जो ज़ामिन हो अल्लाह ताला परेशान न थी ही दुनिया अज तो वटा सुबाने जग ब्या हकम होदा पर जे वट असा चुन जो इश्क इन जड़ो अमीर न हिन दुनिया में न को हुन चाहत में हो नारे अदवरदा हैदरी वाह सही बात मौला अली का इश्क मुकद्दर सवार देता है मुझसे नहीं यारी का चेहरा हैदरी करना है अना वो लाइन हुई पर बेकार हूँ सरकार बेघर आयो सानी मुझे इंतजार करो आपला ताकत इंशाल्लाह देखते रहो सलामत अदवरदा हैदरी अल्लाह अली ही घणी चुम गालियूं ब एक औलाद साले भी हलाल कमाइण माल टियो कमाल इमाम छो अल इमाम अल आदिल इमाम मुर्शिद आदिल सुभान अल्लाह इन को जो कमाल है ही को कम अज कम पीर एड़ो तो हो जाए असा हिते मांगा दई से पीर जे नाले पीर पा जो करई न होते पान टइयो पे हो जाए समझी हो ना अली वली अल्लाह अली वली जो कसम पीर तो के मुके केड़ा मिला नथा याद क्यों न छडन तब कोन असा के पांच कम कार माण्हू वांदो कोने पर उन्हनि कॾहिं निगाह इमाम तो चवे अगर हिकु पल भी असा इमाम तां तो निगाह हटायो न दुश्मन तां के खाई सके कसम दी सोच एड़ा आयो जी हो था असा कन याद एड़ा आयो छा चवाला अल इमाम अल आदिल मुर्शिद आदिल होंजे इन को बियो को दौलतमंद आए को सलवात पढ़ो पंजी बनंदा हाने आदिल इमाम जो त्री अलामतो त्री घणियो ख्याल मोड़िया वली अल्लाह आदिल इमाम जो अलामतो घणियो त्री घणियो पढ़जन पेरी गाली आए पेरी आदिल इमाम तो कदे मोटाइंदो खुदा कसम मुतअद्दिद बार पहले में ता के समर्श कम मानन को सवाल न क्यों केतो मसलो थी न पांजे पाण के जोड़ इमाम हुसैन जोड़ ई दर हुआ जितो कोई भी न मोटियो चाहे पांजो होजे जा पराओ इन गाल ते भी 8-9 मूने मिसाल एकड़ो बुधो है गुफ्तगू तमाम तारीख लिखो अमीरुल मोमिनीन मौला जने दुनिया छडी त ईसाइन के खबर पो पई त
त ही जेको असांजे राशन खणी ईंदो ही मौला अली हुयो माना इल्म न हो त ही जेको मुंहं खे ढके सामान जो अचे खणी ही शहादत दिया माना ना आयो पक मौला अली हुयो पांजो हुजे या पराओ मोटाईंदो न कॾहिं पर ईअं चौथे इमाम खे जंहिं महिल ॾियनि पिया पुट गौसल त हज़रत अब्दुल्ला बाकर मौला बा पुछे थो त ही बाबा खे हिते कारा दाग छा चे इन अबी खान यहमिल चे पूरी रात जो बाबो सुम्हंदो न हो सामान जा कटा पाण ठाहे कुलनि ते खणी वञी माण्हुनि खे चवंदो हो ए बंदे ख़ुदा वठ चवंदा तूं केरु आहे चवंदो इन अब्दुल्ला छा कंदो मुंहिंजो नालो हुनजो बानो असां वटि जेसिताईं 10 फोटो फेसबुक ते न ईंदा असांजो अटो राशन टेंट क़बूल कयो वजूह मगतू हीअं इमाम जो मुंहुं ढकियल मतां कोई मूंखे ॾिसी मौला तूं पाण केड़ा चवा लफ्ज अली इमाम हूं भी हुकमात घर में अकेलो रहण मकरो कदे भी जगह में अकेला न आई बियो इमाम जो कोला जे करे बाहर करे वनी त सफर भी अकेलो करण मकरो आ साथी को हो जे सफर में अली इमाम चंदो आऊं मदीने को मक्के उन सा गड विंदस जेको पांजो सामान पाण न खणदो मु अली के खण दी सामान हुनजो खणंदो अली एक दफे मौला जे वने पियो के हज जा दी होया त मौला जंजो हथ में कुवत अल्लाह जी होजे शख्स एकड़े ॾिठो त असां उठण के हकड़ू कना पोदा वे भी बंदो इशारो तो करे त उठन जा पेड लगन था जमीन ते इशारो तो जे सब मथे सामान खे भी माना हथ न रो या आंगुर तो जे त सामान उठन जे मथां अचानक गिरता लगे तो इनल फता माना असा सा को मर्द का और ये जो लिखा है असा कोई मर्द का होने जो गड मर्दा मोय बे अली था के आए न मौलाना अली असा है जगह मां तो जो मर्द चे तो जो न फता पर मुखे यकीन आ त ला फता इल्ला अली ला माइन जा मर्द खोड़ थी पर मर्द जा मर्द मुझे पीर अली भी करे अणवा तो को पुछा सामान तो मुझे पीर मानु जा पाण पियो खणे असा के जे 5-10 एकड़ मिले थी जमीन मानु जो तो मुझा बूट बेची को पियो खणे वरी आईडी ते हाजी सवार अजादार मौला जे हिक बाने जे सामू सामान रखियो तो हुन पुछो बंदे खुदा कल दिने अज दिने सुभाणे मता तू न जी हिकड़ो दफो एड़ो जे मां वरी मोहताज न थिया चौथे मां ॾिसी अकल के केॾो बेमारफत इंसान आहे कल ढो कई अज अॻियों पयो थी कटो तोखे फिक्र लगी आहे त ईंदड़ ॾींहुं तॾहिं ते तव्हांजे लाइ ॿ लफ़्ज़ इमाम चवे हिकु शइ चौपाए माल खां सिखो हिकु शइ पखियुनि खां सिखो चौपायो माल जॾहिं माल चाइण वारो माल चारे मोटंदो तव्हां मूं यकीनन कंहिं वटि पोइ में हूंदो न पाणी पीआरे तव्हां भला जंहिं महिल छा कंदो ईंदो माल जो मालिक पोइते लठ ईअं कुल्हे ते हथ हिते माल अॻिते वाट ते भला वाड़ा अचनि भला महल अचनि पर मजाला गऊ में काॾे ॿिए हंधि वञी कंध झुकाए मालिक वटि मनो ठहियल हुजे या न हुजे किलो लॻल हुजे या न हुजे चाहे कोनर में गा पियो हुजे या न हुजे पोइ मालिक जे साम्हूं अॻियों घर में सन में कंध झुकाए माना गऊ में तोखे मूंखे जी ॿुधाए त जेको पाले झुकबो हुनजी इमाम जो बंदा उथी तब तो के नेमत खाराए वांदो कोई मोटी तब मानी भाजी पकल मिले न गोरी तब तो के पुट दिने न गोरी तब तो के इज्जत दिने हेवान मालिक दे अचे तो बी शे पखिन खा इमाम चो पखी जडे आखिर में मोटंदो आ तो नेक्स्ट डी लावन वड दाणो स्टॉक चल न हुंदो यकीन त जे कल दिनो अज दिने सुभाणे बुख ते किया रहे इमाम जे तवक्कल वारे इंसान जो बेड़ो कदे बुडो को इमाम जो तो हाणे घुरियो आ ॼाए थो मुलाकात दी ने किथे अचा इमाम जो जगह ऐं ज़मानो ॿुधाए ॾे इहो अमामा जेको हिक पल में ॾेई इमाम वाह 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 अञा इल्म को ही केर आ मोह इमाम जो
बेकल चमोला किथे दी दे इमाम जो पहुंचे घर जे सान में जी आऊं कदम रखी खड़ा मिट्टी जेका मिले त खण जा ॾिसो हीअ जेकॾहिं चप्पल जे मथे इमाम जे पेर चप्पल जो हेठो हिसो मथियो त आला जैसा इमाम जो पेर बस ही हेठो हिसो के जीअं मौला कदम रखी खयो ॾिठुम त मिट्टी न मोती ठहंदा विया जवाहरात ठहंदा विया हां डोड़े में खड़ा इमाम हकल नी हिरस न कजा को हिकड़ो खण जा मौला घर मुंहिंजे मिट्टी हुजे इमाम जो भली ॿियनि में हथ विझ ये जीअं पहिरियां मिट्टी ईअं ई थी वेंदा हिन कोशिश त कई त खड़ा पर सवाइ हिक मोती जे ॿिया सब मिट्टी जीअं न मोती खयो डोड़ी आयो अंत अली अब जद्दो खाली बंदे खुदा मोह में अची लगा जल्दी ॿुधाए ही जेको मिट्टी खे मोती थो ठाहे या पाण अली या तुंहिंजो ॾाॾो अली हुयो इमाम जो खणी वन मौला हिन मो छा थींदो इमाम जो तुंहिंजा 7 नस्ल बि खुटंदा अता न पढ़ंदे जुमलो आखिर दो पढ़ा रियाज हुसैन हुजे ने इंशाल्लाह तव्हांखे जुमलो हूंदो याद जीअं खणी पहुतो फक़ाम साहिबुल महल अजा दुकानदार उठी बीठो जे मिन आइन इश्तरे किदा वतो थी हेड़ो मोती छो चे हिन जी कीमत मोड़ थोड़ी है यमन में लॻंदी छा मूंखे ॾींदे जेतिरा सोना सिक्का पया न खण जेतिरा ही सिक्का पया खण जेतिरो माल वणे खण पर ॿुधा आंदो किथां थी जागजो सभई ॾिसी जुमलो जे मोती खे तो ज़िंदगी में ॾिठो कोन हो न ही मुंहिंजे इमाम जी जुत्तीअ जी ख़ैरा ता हुन जे हथ जी तात जा मिली कोन दुनिया ने पीर किनो आणे जंजी जुत्ती असां लॻल मिट्टीअ मां मोती ठान दुनिया के उहे पीर मिलिया यकीनन ता पुजी वेंदो दुनिया के उहे पीर मिलिया के हराम खोर के कब्जा खोर के बागन जा चोर पर लख करम तो ते मुते जो एड़ा पीर मिला जन में को ए पकड़ियो हुयो सोन दियो असांजो तान ते या ॿियनि जूं तबलीगूं छो न दियो कला सर जे पेट में हराम जो हिकड़ो दाणो अची वने लकमो अची वने 40 डेज ते 40 ॾींहं जी दुआ कबूल कोन थी चौथाई घर कोठ तां जा हालत अहिड़ी थी वञे जो कोई अचण लाइ तयार कोन्हे मोहब्बतूं छो कोन रहियूं छो इंसान हिक ॿिए खां परे पियो थो भॼे कोशिश कर पाण खे पंहिंजे बचन खे हराम जी हराम पेट में हुंदई न पो अली मौला पंहिंजो कंदो न वरी कोई पी पंहिंजो कंदो आदिल बस तो कोई आई पढ़नी अल्लाह तो चे बनी आदम वारा माल दे छुकन पर इमाम चो भलो माल नेक औलाद ऐं आदिल इमाम ऐं हलाल कमाइण जिंदगी पांजे गुजार इन ते जो तुझे जिम्मे ते कंजो कर्ज जंजी जुत्ती असा मिट्टी मो मोती ठहन हर गरीब मो बेवा के रात जो मानी पुजाए पो अची नमाज़ पढ़न उनन जा बच्चा घुरंदा रहा पानी पर उम्र ते कदर न कयो वो पानी खुदा जो कसम परवारे या गाल थी हजरत इमाम हुसैन जी बिल्कुल आखिरी घड़ी अल्फ तसमीत जराहत जो होला 1900 जख्म पर तब चवे छतो तालो तख्तुलो लैस अलैहि जन्नाह शामियो अन्यमा हुसैन में सावा जितरो वड़े मुखे मारियो पर अली जे धीन के धकन ताइन शेजी दी लो गवाही दुश्मन जी धीय बे हली अचे मानु धक न रस्तो दी दो अम्मा इनके छड़ियो हली वने इंसान जेड़ो थोड़िया खुदा जो कसम रोवा रही है गाल
अली जा बदला अली जे पुटन को घटवता मुसलमान अली जे धीअन होगा ताम जा जे पंज माण्हू 40 ते वञनि मोटी टे हर माण्हू पुछंदो ॿ माण्हू काॾे विया ईअं ई न अरे मामा को पुछां थो जेके वया हाथ 72 बच्चा साण हन मोटी आया कुल 3 बचल हुया शायद तहां ते जुमलो मुझो जी पवे साईं जे पुट स्कूल पढ़े देर करे अचे माण्हू चवंदो ख़ैर आहे पाणे घुमी फिरी ईंदो न पुट जो औलाद पर आज़म आहे जंहिंजी न्याणी स्कूल में पढ़ंदी हुजे कॉलेज में मोकल जेकॾहिं थींदी हूंदी न त मोकल खां 10 मिंट पहिरियां अची बीहंदो त मुंहिंजी गैरत मुंहिंजी इज़त बीठी न खुदा जो कसम आहे दुनिया जो सवे चांदरो अली जे धीअनि जी जुती जी मिटीअ तो सदको वञो न तव्हां नजफ़ खुदा तव्हांखे वठी वञे हर में अली जे ॿाहिरों 1.5 किलोमीटर में 6 न्याणियूं मौला हसन जो अली इमाम जी पोटनि जूं क़ब्रूं 1.5 किलोमीटर में तो सोच तो सही जिथे मां जे साम्हूं धीअ ज़िंदा करे यकीनन हिकिड़ो इलाइक़ो आहे तव्हांखे शायदि ख़बर हुजे न मुंहिंजे भाउ खे यकीन इल्मु आहे परतो वांगुरु इलाइक़ो आहे मजलिस इहो ई पढ़ियुमि त लफ़्ज़ 72 में जऊं 3 बार मोटाए आया हिकु नाम रस्ती हुन चयो साईं तो त पढ़ी में लफ़्ज़ इहो त कोन ॿुधाई त 69 बच्चा मुआ कीअं शहीद ही मुझे पढ़ियल लफ़्ज़ जॾहिं को धीअ को पुट बेबेन जो किरंदो हो न शिमर कमीनो चवंदो हाणे पोयां टोटली उठंदी कतार में बच्चनि जे मथों गुज़ारे थोड़ो सोच सही जेका मां ॾिसे त मुंहिंजे बच्चे जे बदन जे मथों उठ जो पेर आयो या अॻिते ज़िंदा वई हुजे मां अञा बि तो कहंदो आहे ख़ुदा तव्हांखे वठी वञे नबी कौनैन जे शहर में मदीने में जगह बाकी जिते 35 साल मौला सज्जाद नमाज पढ़ी जी पूरो ॾींहुं इंतजार कंदो हो त मता के मुसलमान के असां जो किरल बच्चो मिली वञे मता वठी अचे त मां हुनखे वञी मां सां वञा दी जगह मौजूद बर रावी min हाले मान बिने मंदर मदाने पुछे त मौला एॾो टीम थी वई तुंहिंजो रोण बंदि न थियो तमाम जो कीअं रोण थींदो बंदि आओ फोना सलासत अयाम उहो पल नथो विसरे जो हीरो अचनि पिया असां 3 ॾींहं बीठा हुयासीं ज़ाकिरीन उलमा मौलवीन खतीबन पढ़ी पकाती है ता बुधी पकाती है ताम मजा को मर्द त कलाक भी है गली में बियो को ताम मजा कलाक इमाम जो चे हत्ता फसलु खिलकल अम्मती ज़ैनब अल कुबरा ये बियारे जो मुजी मां ज़ैनब जे पेरन पे चप्पल कान हो के कताई लफ्ज वडो हो जडो हो बुधी से 3 ॾींहं बीठा होया से मुजी मां जे पेरन में चप्पल इमाम जे क़यामत साजे मथो तने जडे असा के बियारे भई आजान ॾींदा जने आजान में न मुझे नाने जो नालो वठाला हाथ मुझे मां छंदी या चता इसमुक अल्ल मना बिना केड़ा मुसलमान हन आजान में नालो भी तुझो वठंदा धीअ भी तुझी बियारी केड़ा मुसलमान अरे यारो लफ्ज आओ केड़ा छदिया केड़ा पड़ा हेनो बैठी अली जी धीअ खुदा जी हिन कमीनन ते लानत हुजे छा के हुसैन मौला जो सर खणी माफ कंदो बाबे सात जी दीवार ते लटका किताब में दी लिखला जे पढ़ा ता बर्दाश्त हो थींदो त शबीर जे सर दीवार में हयूं वरी वञी ऐलान कंदा शामियो जे अली वाजा मर्द मारे हा उन जो धीअर बाहर बीठो अचो बदला वठो
ये पत्थर झोलन में खणी शब्बीर जे चेहरे ते हणंदा जे कदे न समझी में तुझी कूक बलन थी अचानक टाइम आयो पत्थर हणण रखा थी मौला को साण पुछो पुटरी कानी विया माणो जमा पत्थर हणण नमाज पढ़ण धा केडो बेपरवाह बादशाह केड़ियो हिनन जो कम जो नमाज़ो जो औलाद नबी के मारे ये ऐलान थिया त 3 यहूदी झोले में पत्थर खणी असां वञी हणो पर जे पहुता त ॾिठन त ही जिस्म को बगैर पढ़े जो कुरान जिस्म का बगैर इंसान या लब हलण महल यकीनन ही नबी जी औलाद एटा भी तो चाहिए अल शहीद हलली शफाअत ओ शहीद सबन मारो थी जे आऊं न मारे बुधा इन मान जे बस मुंजी बख्शिश कंदे शबीर लल्ला इन्नमा शफाअती लिल मुहम्मदीन व लस्त मुहम्मदी आ शफाअत कंदो मां पर तडे जडे मुझे नाने जो उम्मती होंदे तो मुझे नाने ते कलमो न पढ़ हमारे या काल की पत्थर उछले तो चे सबू अल बरूद व माल बरूद शामी हो इनके पत्थर न होई बाकी थोड़ी असा ऐलान बुधो पे तो बागी या चही बुधाए तो तही मोबाइल वाली फातिमा ने पुत्र हुसैन खुदा ने पुत्र कब्र हुसैन ने पुजा रोवारे या काल थी यहूद ने छजो मुसलमान हुसैन के तमीद जो आखिरी लफ्ज ओ मशहूर थियो तही मौजदे नमा सररा दुआ तो कया ता आमीन ते मौजा मौला के के पीर जी धी में जिस्मानी किरदार जो ऐब गुनो जिन के पीर जी धी में हथ जो ऐब होंजे अख जो ऐब होंजे मां के ॾाढी तकलीफ़ होंदी आहे अलाए रिश्तो के वठे अलाए अगर शाम न्याणिया उम्र 5 साल कांद ते उमिया अखियों न थस मां वतुस चहल बुधवा मौज से न मायो असर वरी अलाए अचे अलाए न अच त अखियों त पठो बेटो भी दे अयो हल शहीद ओ शहीद मां बुधो तुम तुझो अकबर ॾाढो साणो हो ॾिठो नथम कसम जी अकबर जे हुस्न जो मुंहिंजी धीअ खे अखियूं ॾींदे मुंहिंजो पहिरियों चयो जुमिलो अवां खे रुगो पिनण जे ॾांव जे माण्हुनि सवाल कॾहिं न कजां घोरो हुननि चयो हुसैन मौला तुंहिंजो अकबर ॾाढो सुहिणो कसम जी अकबर जो मुंहिंजी धीअ खे अखियूं तरे सही मां हुई न तां का एड़ी खय जो मां धीन जा लफ्ज मुकम्मल थिया शबीर मौला जे कचल रगुन मां खून जा कतरा हेठ केरिया हिन हथ अॻिते कया ही हथन ले खून खणी ओ ही धीअ जा खिल ही हथन मस कये धीअ धा कई अम्मा क्यों मिली वयो अम्मा ही केरा जे कुडने आयो ही न पकानी बंदी अम्मा केरा जे कुडने वस्तुर में मातम करे चो जन जे बच्चन के अखियों ॾियण वारा हुसैन सकीना जे कनन में अञा रत बंद कह न कई मौला कबूल फरमा मौला तो जो को कब्र बतूल दे पुजे ओ बेन जे बच्चन के अखियों ॾियण वारा हुसैन मां पुछां इहो थी मां जो सॾ न मोटाए पर तुंहिंजी सगी धीअ जे कनन में अञा रत कोई उघण वारो कोन्हे टिन ॾींहंनि विहाण खां बाद में मां ईअं चवां क़ुरान जो आयतूं बग़ैर खिलाफ जे बाज़ार खुदा जो कसम लफ्ज लिखियल और जे खुली दो पढ़ा पो मुंहिंजा दोस्त अहबाब मौलवी मनोदा कंदा रियाज़ सख्त मसाइब न पढ़ खुदा जो कसम इमाम तो चले सुबैना कल आए वाले अबीद इमाम तो चे रस्सी हिक हुई गल एक भी इमाम तो चे मुझे साम मुझे माउन के जमीन ते गीली तू पावड़ा सोच किथे कुरान जो आयो
हेड़ा कुरान जो आयतो हलियो हिक सिपाहिया ऐलान कंदो पियो वञे शामिया जय अली अवां जा मर्द मारिया अज उन जो दियो बाज़ार में वठी आया अचो अली जा बदला अली जी औलाद खाओ इलाही सारो पुछो न ॾिनो 2 मिंट ॿुधो भाउ जे हवाले कयां मौला फरमाइन दा ऐलान थियण जी देर हुई और तो छतन ते चढ़ी आयो कंहिंजा हथ खाली न आहिनि कंहिंजे हथ में पत्थर साणा कंहिंजे हथ में थावन में उबरियल पाणी माफ़ कंदो इमाम दो चवे अहिड़ी औरतूं जिनजे हथनि में थावन में टांडा पढ़ण सोलो जो ॿुधण सोलो जीअं बीबियूं गुज़रियो अचानक ऐलान थियो शाम वारा जंहिंजे इंतज़ार में बीठियूं इहे बीबियूं हेठों थियो गुज़रण हाणे जेके रोइण आया हो ऐलान थियो ख़ुदा जी इन औरतुनि ते लानत हुजे थावन मां उबरियल पाणी हेठि जीअं हेठि पाणी किरियो रोइण वारा सकीना तड़पी थी चवे अता ॿुधा आहे कहिड़े मुल्क ते आयो आहे जिथे बारिश बि गरम थी वई मौला फरमाए पियो जीअं गरम पाणी सकीना साइण जे मथां किरियो तड़पी थी चवे अता किथे वठी आया आहिनि जिथे मींहं बि गरम थो वधे मौला तड़पी पियो चवे बारिश न आहे ॾाढे अली जा बदला थियो वठनि हाणे जंहिंजे वटि भेण जा थी तड़पी थी चवे अदा आज बदला थियो वठनि को वस्तु लॻई त लाइ मुंहिंजो चेहरो लिकाए अदा मुंहिंजा हथ मथे सां बदलनि को वस्तु लॻई त लाइ मुंहिंजो चेहरो बचाए हो रोइण वारा रोई थी चवे अदा आए जीअं गरम पाणी थो करे मुंहिंजे मुंहं जी खल सड़े थी जीअं गरम पाणी थो करे मुंहिंजे चेहरे जी खल कोए थी समझी वई त जॾहिं घर में धीअ ते निगाह पवंदई उते बि तुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ो ईंदो पुछो त सही काफ़िले में ॿियूं बि बीबियूं हुयो पर ॿी बि बीदा न कई सकीना बि चवे अदा वस लॻई लाइ मुंहिंजो चेहरो लिकाए ही लफ़्ज़ मुंहिंजो न आहे सैयद शाहिद हुसैन हिंदुस्तान जो आलिम दीन चवे थो करबला खां शाम ताईं 1441 मील पंध हो एॾे पंध में शिमर कमीने एॾा लकुण घोड़े खे न हया जेॾा धक हुसैन जी धीअ खे हया हर जगह ते तमाचा हणी चवंदो हो सकीना ॿुधाए हाणे गाज़ी खिले वेई सॾ अब्बास खे जंहिंते माण हुया ज़हराज जाइन खे हर धक ते सॾ करे चवंदी आई चाचा ॾिस अञा भाइटी खे मार